हालातुनि खे मुंहुं ॾियण जे बावजूदि, तमामु ख़तरनि खे ॾिसण जे बावजूदि, धमकियुनि जे बावजूदि अल्हम्दुलिल्लाह अॼु असांजो जेको सेकेंड विटनेस आहे उनजो चीफ जेको बयानु आहे उहो रिकॉर्ड थी वियो। पर अॼु वरी बि इहो ई थियो त जेके अक्यूज़ पार्टी आहे उन्हनि जा लॉयर साहिबान जॾहिं असांजी सची गवाही ऑनरेबल अदालत जे साम्हूं आई, कोर्ट जे साम्हूं आई, असांजे विटनेसिस खे तमामु घणो हैरास कयो वियो। ऐं नेक्स्ट जेका लास्ट हेयरिंग हुई उन ते बि तव्हां सभिनी ॾिठो त हिननि जी कोशिशि इहा हुई त जेको गवाह आहे उहो गवाही न ॾिए। इवन जेके ऑब्जेक्शन आया अक्यूज़ पार्टी जे तरफ़ खां, उन्हनि जे लॉयर साहिबान जे तरफ़ खां जेके बेबुनियाद हुया ऐं जेके ऑब्जेक्शन्स के हिन कम जा हुया, उन जे बावजूदि बि असां बीठा रहियासीं। अॼु जॾहिं बयानु रिकॉर्ड थियो, क्रॉस जो टाइम आयो त सभिनी वकील साहिबान जे तरफ़ खां तारीख़ जी दरख़्वास्त ॾिनी वई। तारीख़ इन लाइ वरिती वई त ज़ाहिर आहे जॾहिं गवाही ॾिनी वई हू इहा उमेद ई न पिया रखनि, छो त हिननि जी पूरी कोशिशि हुई त असांजा जेके विटनेसिस आहिनि उहे न बीहनि। पर जॾहिं विटनेस बीह वियो ऐं हुन अल्हम्दुलिल्लाह जेका गवाही ॾिनी त हुननि खे टाइम पियो खपे ऐं टाइम हुननि खे जेका नेक्स्ट तारीख़ मिली आहे उहा 19 अगस्त जी तारीख़ मिली आहे फॉर क्रॉस एग्ज़ामिनेशन। असां बीठा आहियूं, बीठा रहिया आहियूं ऐं बीठा रहंदासीं इंशाअल्लाह। हिकिड़ो अक्यूज़ड सरदार चांडियो लास्ट हेयरिंग ते बि एबसेंट हुयो ऐं हिन हेयरिंग ते बि एबसेंट आहे। हू भॼनि था पिया अदालतुनि खां, ॼाणी वाणी डिले करणु चाहिनि था। असां उन ते ऑब्जेक्शन कयोसीं, ऑब्जेक्शन कयो ऐं जज साहब उन ते जेका असां दरख़्वास्त ॾिनी उन ते इहो ई फ़ैसिलो कयो त नेक्स्ट हेयरिंग ते अक्यूज़ सरदार चांडियो हिते अदालत खे जवाबदाह आहे, अची करे जवाबु ॾींदो, सबूत खणी ईंदो त आया की हू वाक़ई बीमार आहे या जेको आहे सो टाइम गेन कयो थो वञे या हुननि जे तरफ़ खां अदालतुनि खां हू भॼनि था, कानून खां भॼनि था। त नेक्स्ट हेयरिंग ते अक्यूज़ सरदार चांडियो खे खां अदालत जवाबु तलब कयो आहे त हू अॼु छो न प्रेज़ेंट हुयो। असां इनशाअल्लाह बीठा आहियूं। असांखे इहो ई आहे त असांजो जेको सेकेंड विटनेस हलियो आहे, जल्द अज़ जल्द असांजो जेको थर्ड विटनेस आहे उनखे बि हलायो वञे ऐं हिन केस जो फ़ैसिलो ॾिनो वञे, छो त असांखे ख़तरो आहे विटनेसिस खे स्टिल हरास कयो थो वञे। पर असां इनशाअल्लाह हक़ सच जी गवाही जेके विटनेसिस ॾियनि था, मूंखे उमेदु आहे त हू गवाही ॾींदा ऐं मुंहिंजे वालिद साहब, ॾाॾे ऐं चाचे जा क़ातिल फाही जे फंदे ते पहुचा।